नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधंदे अव्हांखे ख़बर ॾियूं त सेनेट जे इजलास जी कार्रवाई जारी आहे। अव्हांखे ॿुधायो त सेनेट में पेशावर वाक़े ते बहस कयो वियो आहे। सेनेटर्स पारां पेशावर हमले जी पार्लियामानी कमेटी ज़रिए जांच कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया दहशतगर्दनि खे रुगो मस्जिदी नज़र छो थी अचे। सेनेट जे अॻूणी चेयरमैन रज़ा रब्बानी पारां चयो वियो। रज़ा रब्बानी जो इहो बि चवणो हो त पार्लियामानी कमेटीअ खे ॿुधायो वियो त बंदिश पयल टीटीपी सां ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त पार्लियामेंट खे एतमाद में वठण खां सवाइ टीटीपी खे ॾेह वरण ॾिनो वियो। पीपल्स पार्टी अखबार रज़ा रब्बानी ॻाल्हि ॿोल कई आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, सेनेट जो इजलास इन वक्त सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि जारी है, जैमें पेशावर में कालो को दहशतगर्दी जो वाक़ियो है मजमूई तौर ते खैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी सूरत हाल है उन जे हवाले से बहस करायो पियो वञे। बहस में हिस्सो वठंदे सेनेटर रज़ा रब्बानी जो चवणो त दहशतगर्दनि खे मस्जिद छो नज़र आई। पार्लियामानी कमेटी जी इजाज़त हुजे त इजाज़त सवाल जो टीटीपी से मुज़ाकरात जारी है। मुतालबो करियां थो त पार्लियामेंटी इंक्वायरी कई वञे। पाकिस्तान के एतमाद में वठण बगैर टीटीपी जी बहाली लाइ उन्हनि खे अॻियां आंदो वियो आहे। टीटीपी सां मुज़ाकरात बाबति असांखे पार्लियामेंट खे आगाह न पियो कयो वञे। मुज़ाकरात जो जेको अमल आहे उन में जरगे खे आउटसोर्स करे कयो वियो आहे। जरगे जी कानूनी हैसियत छा आहे, पाकिस्तान जे अवाम खे इन सिलसिले में एतमाद में न पियो वरितो वञे। सदर 8 तारीख़ ते गडियल पार्लियामेंट जो इजलास सॾायो आहे ऐं गडियल इजलास में दहशतगर्दी के हवाले सां सेनेट जो पूरो जो ऐवान है उन जो कमेटी जो इजलास है दहशतगर्दी वाले मामले में बहस कराए वञे। समूरी सियासी जमातूं जेके आहिनि उन्हनि तरफां हिन वाक़े जी असीं मज़म्मत करियूं था ऐं वफ़ाक़ जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सियासी जमातूं जेके आहिनि उहो सियासत करण में जी जेका उन्हनि खे फुर्सत न पई मिले। इलेक्शन 90 ॾींहंनि में ई थियणु घुरिजे, छाकाणि जो इहो आइन में लिखियल आहे। अहिड़ी रीति हिन वक़्तु सेनेट जो इजलास जारी आहे, जंहिंमें पेशावर बम धमाके ऐं मजमूई तौर ते मुल्क में दहशतगर्दी जी जेका लहर उन में इज़ाफ़े जे हवाले सां गुफ़्तगू कई पई वञे। जी।